ओम शांति। अॼु जो मुरली तारीख़ आहे 15/9/2025। अॼु मिठा मिठा बाप दादा चवनि था, मीठे मीठे ॿार बाबा आया आहिनि तव्हांखे करम अकरम विकरम जी गुह्य गति ॿुधाइण। जॾहिं आत्मा ऐं शरीर ॿई पवित्र आहिनि त करम अकरम थी वेंदो आहे। पद थियण सां विकरम थींदो। प्रश्न: आत्मा ते कट अर्थात जंग चढ़ण जो कारण छा आहे? कट चढ़ी हुई आहे त हुनजी निशानी छा हूंदी? कट चढ़ण जो कारण आहे विकार। उत्तर आहे कट चढ़ण जो कारण आहे विकार। पद थियण सां कट चढ़ंदी आहे। अगरि हाणे ताईं कट चढ़ियल हूंदी त उन्हनि खे पुराणी दुनिया जी कशिश थींदी। बुद्धि क्रिमिनल तरफ़ वेंदी रहंदी, यादि में रही न सघंदा। ओम शांति। ॿार हिननि जो अर्थ त सम्झी विया आहिनि। ओम शांति चवण सां इहो निश्चय थींदो आहे कि असां आत्माऊं हितां जा रहवासी न आहियूं। असां त शांतीधाम जी रहवासी आहियूं। असांजो सुररम आहे शांति। जॾहिं घर में रहंदा आहियूं पोइ हिते अची करे पाठ ॿुधाईंदा आहियूं। छो जो शरीर सां गॾु कर्म त करिणो पवंदो आहे न। कर्म हूंदो आहे हिकु सुठो, ॿियो बुरो। कर्म बुरो हूंदो आहे रावण राज्य में। रावण राज्य में सभिनि जा कर्म विकरम थी विया आहिनि। इहे बि मनुष्य न, हिकु बि मनुष्य न आहे जंहिंसां कोई विकरम न थिए। मनुष्य त सम्झंदा आहिनि साधु सन्यासी आदि सां विकरम न थी सघंदा, छो जो उहो पवित्र रहंदा आहिनि। सन्यास कयल आहे न। वास्तव में पवित्र कंहिंखे चइबो आहे इहे बिल्कुलु न ॼाणंदा आहिनि। चईंदा बि आहिनि असां पतित आहियूं। वास्तव में पवित्र कंहिंखे चइबो आहे इहे बिल्कुलु न ॼाणंदा आहिनि। चईंदा बि आहिनि असां पतित आहियूं। पतित पावन खे सॾु कंदा आहिनि। जेसि ताईं उहो न अचे तेसि ताईं दुनिया पावन न ठही सघे। हिते इहा पतित पुराणी दुनिया आहे, इन करे पावन दुनिया खे यादि कंदा आहिनि। पावन दुनिया में जॾहिं वेंदा त पतित दुनिया खे यादि न कंदा। पावन दुनिया में जॾहिं वेंदा त पतित दुनिया खे यादि न कंदा। उहा दुनिया ई अलॻि आहे। हर हिकु चीज़ नई पोइ पुराणी थींदी आहे। नई दुनिया में हिकु बि पतित न थी सघे। नई दुनिया जो रचयिता आहे परम पिता परमात्मा। उहो ई पतित पावन आहे न। उन्हनि जी रचना बि ज़रूरु पावन हुजणी खपे। पतित से पावन, पावन से पतित। इहे ॻाल्हियूं दुनिया में कंहिंजी बुद्धि में वेही न सघे। कल्प बाबा ई अची करे सम्झाईंदा आहिनि। तव्हां ॿारनि में बि कई निश्चय बुद्धि थी करे पोइ संशय बुद्धि थी वेंदी आहे। माया हिकदमि हप करे वठंदी आहे। निश्चय बुद्धि संशय बुद्धि थी वेंदी आहे। तव्हां महारथी आहियो न। महारथियुनि खे ई भाषण ते सॾु कंदा आहिनि। महाराजनि खे बि सम्झाइणो आहे तव्हां ई पहिरियों पावन पूज्य हुयो, हाणे त इहा आहे ई पतित दुनिया। पावन दुनिया में भारतवासी ई हुया। पावन दुनिया में भारतवासी ही हुया। तव्हां भारतवासी आदि सनातन देवी देवता धर्म जा डबल सिद्धार्थ संपूर्ण निर्विकारी हुया। महारथियुनि खे त ईअं
सम्झाइणो हूंदो आहे, हिन नशे सां सम्झाइणो आहे। भॻवान वाचे काम चिता ते वेही बरोबरि सावरा ठही वेंदा आहिनि, पोइ ज्ञान चिता ते वेहण सां गोरो ठहींदा आहिनि। हाणे जो बि सम्झाईंदा आहिनि उहे त काम चिता ते वेही न सघनि, परंतु ईअं बि आहिनि जो ॿियनि खे सम्झाईंदे सम्झाईंदे ख़ुदि काम चिता ते वेही रहंदा आहिनि। अॼु इहे सम्झाईंदा, कल्ह विकार में किरियो। माया ॾाढी ज़बरदस्त आहे, ॻाल्हि न पुछो। ॿियनि खे सम्झाइण वारा ख़ुदि काम चिता ते वेही रहंदा आहिनि। उहे पछताईंदा आहिनि, इहे छा थियो। बॉक्सिंग ऑनेस्टली खे ॾिठो, कशिश थी, कारो मुंहुं करे छॾियो। माया ॾाढी दस्तर आहे, प्रतिज्ञा करे पोइ किरंदा आहिनि त केतिरो 100 गुणा दंड पइजी वेंदो आहे न। उहो त जीअं शूद्र समान पतित थी विया। घायल बि आहे न, अमृत पी करे पोइ ॿाहिरि वेंदा, ॿियनि खे सुताईंदा, गंद कंदा आहिनि। ताली 2 हथ सां बॼंदी आहे न, हिक सां त न वॼी सघंदी न, ॿई ख़राबु थी वेंदा। पोइ कोई त समाचार ॾींदो आहे, कोई पोइ लज्जा जे बारे समाचार बि न ॾींदा आहिनि। सम्झंदा आहिनि किथे ब्राह्मण कुल में नाम बदनाम न थी वञे। युद्ध में कोई हारदा त हाहाकार थी वेंदो आहे न। अरे एतिरा वॾा पहलवाननि खे बि किराए छॾियो। अहिड़ा ॾाढा एक्सीडेंट थींदा आहिनि। माया मारदी आहे, ॾाढी वॾी मंज़िल आहे। हाणे तव्हां ॿार सम्झाईंदा आहियो, सतो प्रधान गोरा हुयासीं, पोइ काम चिता ते वेहण सां कारा तमो प्रधान थी विया आहिनि। राम खे बि कारो ठाहींदा आहिनि। चित्र त ॾाढनि जा कारा ठाहींदा आहिनि। कारा तमो प्रधान थी विया आहिनि। राम खे बि कारो ठाहींदा आहिनि। चित्र त ॾाढनि जा कारा ठाहींदा आहिनि, परंतु मुख्य जी ॻाल्हि सम्झाए बि आहे। हिते बि रामचंद्र जो कारो चित्र आहे। उन्हनि सां पुछणो खपे कारो छो ठाहींदा आहिनि। चई ॾींदा आहिनि इहे त ईश्वर जी भावी आहे, इहे त हलंदो ईंदो आहे, छो थींदो आहे, छा थींदो आहे, इहे कुझु न ॼाणंदा आहिनि। हाणे तव्हांखे बाप सम्झाईंदा आहिनि काम चिता ते वेहण सां पतित दुखी वर्थ नॉट अ पेनी ठही वेंदो। उहा निर्विकारी दुनिया आहे, इहा विकारी दुनिया आहे। त इहे सम्झाइणो खपे। ये सूर्यवंशी या चंद्रवंशी को वैश्यवंशी ठहिणो। वाम मार्ग में अचण सां उहे देवता न कहलाईंदा आहिनि। जगन्नाथ जे मंदिर जे मथां में देवताउनि जो कुल ॾेखारींदा आहिनि। ड्रेस देवताउनि जी या एक्टिविटी ॾाढी गंदी ॾेखारींदा आहिनि। बाप जी ॻाल्हियुनि ते अटेंशन खिचवाईंदा आहिनि, उन्हनि ते ध्यानु ॾियणो खपे। मनुष्य में मंदरनि में ॾाढी सर्विस थी सघंदी आहे न। श्रीनाथ द्वारे में बि सम्झाए सघंदा आहियूं। पुछणो खपे इन्हनि खे कारो छो ठाहींदा आहिनि। इहे सम्झाइण त ॾाढो सुठो आहे न। उहा आहे गोल्डन एज, इहा आहे आयरन एज। कट चढ़ी वेंदी आहे न। हाणे तव्हांजी कट उतरे थी, जो यादि ई न कंदा त कट बि न उतरंदी। ॾाढी कट चढ़ियल हूंदी आहे त उन्हनि सां पुराणी दुनिया जी कशिश थींदी रहंदी आहे। सभिनि खां वॾी कट आहे विकारनि जी। पतित बि हुन सां ठहींदा आहिनि। पंहिंजी जांच करणी आहे। असांजी बुद्धि क्रिमिनल तरफ़ त न वेंदी आहे। सुठा फर्स्ट क्लास ॿार बि फेल थी वेंदा आहिनि। हाणे तव्हां ॿारनि खे इहा सम्झ मिली। मुख्य ॻाल्हि आहे ही पवित्रता जी। शुरू खां वठी करे इन ते झगड़ा हलंदा आया आहिनि। बाबा हीअ युक्ति रची अथई। सभु चईंदा हुया असां ज्ञान अमृत पीअण वेंदा आहियूं। ज्ञान अमृत आहे ही ज्ञान सागर वटि।
शास्त्र पढ़ण सां त कोई पतित खां पावन ठही न सघे न। पावन ठही पोइ पावन दुनिया में वञिणो आहे। हिते पावन ठही पोइ काथे वेंदो? माण्हू सम्झंदा आहिनि फलाणे मोक्ष पाते, उन्हनि खे छा पतो अगरि मोक्ष पाए वठे त पोइ क्रियाक्रम आदि बि न करे सघंदा। हुते ज्योति आदि जॻाईंदा आहिनि कि उन्हनि खे कोई तकलीफ़ न थिए, अंधियारे में ठोकर खाईंदा आहिनि। आत्मा त हिकु शरीर छॾे ॿियो वञी करे वठंदी आहे। हिकु सेकेंड जी ॻाल्हि आहे न। अंधियारो पोइ किथां आयो, इहा रस्म हली ईंदी आहे। तव्हां बि चईंदा हुयो सभु कुझु हाणे कुझु न कंदा आहियो। तव्हां ॼाणंदा आहियो शरीर त मिटी में मिलियो। हुते अहिड़ी रस्म रिवाज थींदी न आहे। अॼुकल्ह रिधी सिधी जी ॻाल्हियुनि में कुझु रखियो न आहे। सम्झो कोई खे पंख अची विया, उड़ण लॻी वियो, पोइ छा हुन सां फ़ाइदो छा थियो? बाबा त चईंदा आहिनि मूंखे यादि करो त सभु विक्रम विनाश थी वेंदो। ये योग अग्नि आहे जंहिंसां पतित सां पावन ठहींदो। नॉलेज सां धन मिलंदो आहे। योग सां एवर हेल्दी पवित्र, ज्ञान सां एवर वेल्दी धनवान ठहींदा। योगी जी आयु हमेशह वॾी थींदी आहे। भोगी जी कम। योगी जी आयु हमेशह वॾी हूंदी आहे, भोगी जी कम हूंदी आहे। श्री कृष्ण के योगेश्वर चईंदा आहिनि। ईश्वर जी यादि सां कृष्ण ठहियो। श्री कृष्ण के योगेश्वर चईंदासीं। ईश्वर जी यादि सां कृष्ण ठहियो। उनखे स्वर्ग में योगेश्वर न चईंदासीं, उहो त प्रिंस आहे न। पास्ट जन्म में अहिड़ो कर्म कई जंहिंसां इहे ठहियो। जंहिंसां इहे ठहियो। बाबा चवंदा कर्म अकर्म विकर्म जी गति बि बाबा सम्झाईंदा आहिनि। अधु कला पार राम राज, अधु कला पार रावण राज। विकार में वियो इहो सभिनि खां वॾो पाप आहे। सभु भाउ भेण आहिनि, आत्मायूं सभु भाउ आहिनि। भॻवान जी संतान थी करे पोइ क्रिमिनल असॉल्ट कीअं करे सघंदा आहिनि? असां ॿी के विकार में वञी न सघंदा आहियूं। इहे युक्ति सां ई पवित्र रही सघंदा आहियूं। तव्हां ॼाणंदा आहियो हाणे रावण राज्य ख़तमु थींदो आहे, पोइ हर हिकु आत्मा पवित्र ठही वेंदी आहे। उनखे चइबो आहे घर घर में सोचो। तव्हांजी ज्योति जगी वई, ज्ञान जो टियों नेत्र मिलियो। सत्युग में सभु पवित्र ई रहंदा आहिनि। इहे बि तव्हां सम्झंदा आहियो। हाणे ॿियनि खे बि सम्झाइण जी ॿारनि में नंबरवार ताक़त रहंदी आहे। नंबरवार यादि में रहंदा आहिनि। राजधानी कीअं स्थापना थींदी आहे कोई जी बुद्धि में न हूंदो। बाबा चईंदा आहिनि कंहिंजी बि बुद्धि में न हूंदो राजधानी कीअं स्थापना थी थिए। तव्हां सेना आहियो न, ॼाणंदा आहियो यादि जे बल सां पवित्र ठही असां महाराजा महारानी ठहींदासीं। पोइ ॿिए जन्म में गोल्डन स्पून एंड माउथ हूंदी। उते ॾाढो इम्तिहान पास करण वारा, वॾो इम्तिहान पास करण वारे जो मर्तबो वॾो हूंदो आहे। फ़र्क़ु पवंदो आहे न। जेतिरी पढ़ाई ओतिरो सुख। इहे त भॻवान पढ़ाईंदा आहिनि।
ये नशो चढ़ल हुजे। चोपचीनी ताक़त जो माल मिलंदो आहे न, हिते सॼी भॻवानु पढ़ाईंदो। भॻवानु बिगड़ अहिड़ो भॻवानु भगवती के ठाहींदो। तव्हां हाणे पतित खां पावन ठहो था, पोइ जन जन्मांतर जे लाइ सुखी थी वेंदो। उच पद पाईंदो। पढ़दे पढ़दे पोइ गंदा ठही वेंदा आहिनि। देह अभिमान में अचण सां ज्ञान जो टियों नेत्र बंदि थी वेंदो। माया ॾाढी ज़बरदस्त आहे। बाप ख़ुदि चईंदा आहिनि वॾी महिनत आहे। देह अभिमान में अचण सां ज्ञान जो टियों नेत्र बंदि थी वेंदो। माया ॾाढी ज़बरदस्त आहे। बाबा ख़ुदि चईंदा आहिनि वॾी महिनत आहे। मां केतिरी महिनत कंदो आहियां ब्रह्मा जे तन में अची करे, लेकिन सम्झी करे पोइ चई ॾींदा आहिनि हीअं थोरी थी सघंदो आहे। शिव बाबा अची करे पढ़ाईंदा, असां न मञंदा, हीअ चालाकी आहे। ईअं बि चई ॾींदा आहिनि राजा हिते स्थापना थी वेंदी। चईंदा आहिनि सच जी ॿेड़ी हिलदी परंतु डूबदी न। केतिरा विघ्न पईंदा आहिनि। अच्छा मीठी मीठी सिकी लदे नूरे रतन श्याम का सुंदर ठहण वारी आत्माएं प्रति माता पिता बाप दादा जो याद प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप दिल व जान सिक व प्रेम सां याद प्यार व गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनी रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे याद प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार योग जी अग्नि सां विकारनि जी कट खे उतारणो। पंहिंजी जांच करणी आहे कि असांजी बुद्धि क्रिमिनल तरफ़ न वेंदी आहे न। ॿियो आहे निश्चय बुद्धि ठहिण खां पोइ कॾहिं कंहिं ॻाल्हि में संशय न अचणो खपे। विक्रमनि सां बचण लाइ कोई बि कर्म पंहिंजी स्वधर्म में स्थित थी करे बाप जी यादि में करिणो। निश्चय बुद्धि ठहिण खां पोइ कॾहिं कंहिं ॻाल्हि में संशय न करो। हीअं छो थियो, हाणे छा थींदो। विक्रमनि सां बचण लाइ कोई भी कर्म पंहिंजी स्वधर्म में स्थित थी करे बाप जी यादि में करो। वरदाना श्रेष्ठ पालना जी विधि द्वारा वृद्धि करण वारा सर्व जे बधाइनि जे पात्र ठहो। संगम युग बधाइनि सां ई वृद्धि पाइण जो युग आहे। बाबा जी परिवार जी बधाइनि सां ई तव्हां ॿार पलो था न। बधाइनि में ही नचंदा आहियो, ॻाईंदा आहियो, पलंदा उड़ंदा आहियो। ये पालना भी ॾाढी वंडरफुल आहे। त तव्हां ॿार बि वॾी दिलि सां रहम जी भावना सां दाता ठही करे हर घड़ी हिक ॿिए खे ॾाढो सुठो चई बधाई ॾींदा रहो। हीअ पालना श्रेष्ठ विधि आहे। हिन विधि सां सर्व जी पालना कंदा रहो त बधाई जे पात्र ठही वञो। स्लोगन आहे पंहिंजो सरल स्वभाव ठाहे वठो। इहे ई समाधान स्वरूप थियण जी सहज विधि आहे। पंहिंजो सरल स्वभाव ठाहे वठो। इहे ई समाधान स्वरूप थियण जी सहज विधि आहे।
मातेश्वरी जी जा अनमोल महावाक्य। पुरुषार्थ और प्रारब्ध जो ठहियल हुआ अनादि ड्रामो। मातेश्वरी पुरुषार्थ और प्रारब्ध ॿ चीज़ूं आहिनि। पुरुषार्थ सां प्रारब्ध ठहींदी आहे। इहा अनादि सृष्टि चक्कर फिरंदो रहंदो आहे। जो आदि सनातन भारतवासी पूज्य हुया उहो ई पुजारी ठहिया। उहो ई पुजारी पुरुषार्थ करे पूज्य ठहींदा। ये उतरण और चढ़ण जो अनादि ड्रामा जो खेल ठहियल आहे। के जिज्ञासु पुछियो मातेश्वरी मुंहिंजो बि हिकु प्रश्न उठंदो आहे कि जॾहिं ड्रामा अहिड़ो ठहियल आहे त पोइ अगरि उतरण चढ़णो ई हूंदो त आपे ई चढ़ंदा, पोइ पुरुषार्थ करण सां फ़ाइदो छा? जो चढ़ंदो पोइ उहो किरंदो, पोइ एतिरो पुरुषार्थ ई छो करो? मातेश्वरी तव्हांजो चवणु आहे कि ड्रामा हूबहू रिपीट थींदो आहे त छा ऑलमाइटी परमात्मा सदा हिन खेल खे ॾिसते ख़ुदि थकंदो न आहे? हुन जिज्ञासु पुछियईं कि अगरि इहे हूबहू रिपीट थींदो आहे त भॻवानु थकंदो न आहे? जीअं 4 ऋतुनि में सर्दी गर्मी आदि जो फ़र्क़ु पवंदो आहे त हिन खेल में फ़र्क़ु न पवंदो आहे। त हीअं कंहिं पुछियो। हाणे माण्हू इच्छा बि त ख़ुदि था रखनि न कि उहो ई समय अचे त ड्रामा खे रिपीट थियणो ई आहे। मातेश्वरी जी जो उत्तर आहे बसि इहे ई त ख़ूबी आहे हिन ड्रामा में। हूबहू रिपीट थींदो आहे। हिन ड्रामा में ॿियो बि कोई ख़ूबी आहे जो रिपीट थियल नित्य नयो लॻंदो आहे। हिकु त रिपीट थींदो आहे, नित्य नयो लॻंदो आहे। पहिरियों त पंहिंजी की हीअ शिक्षा न हुई, लेकिन हाणे नॉलेज मिली आहे न त जो बि सेकेंड बाय सेकेंड हलंदो आहे बस हूबहू कल्प पहिरियों वारो हलंदो आहे। परंतु जॾहिं हुनखे साक्षी थी करे ॾिसंदा आहियूं त नित्य नयो सम्झंदा आहियूं। हाणे सुख दुख ॿिन्हिनि जी पहचान मिली वई न। हाणे सुख दुख ॿिन्हिनि जी पहचान मिली वई। हिन करे ईअं न सम्झणो आहे अगरि फेल थियणो ई आहे त पोइ पढ़ो ई छो न। ईअं कोई सम्झंदो आहे? पोइ त ईअं ई सम्झनि अगरि खाइणु मिलणु हूंदो त आपे ई मिली वेंदो। पोइ एतिरी महिनत करे कमाईंदा ई छो आहियूं? वैसे असां बि ॾिसूं था जॾहिं चढ़ती कला जो समय आयो उहे ई देवता घरानो स्थापना थिए थो त छो न हाणे ई उहो सुख वठूं। जीअं ॾिसो हाणे कोई जज ठहींदो आहे त जॾहिं पुरुषार्थ कंदो तॾहिं हुन डिग्री खे हासिलु कंदो। अगरि हुन में फेल थी वेंदो त महिनत बर्बादु थी वेंदी। परंतु इहे अविनाशी ज्ञान में ईअं न थींदो आहे। जरा बि हिन अविनाशी ज्ञान जो विनाश न थींदो आहे। करे करे एतिरो पुरुषार्थ न करे दैवी रॉयल घराने में न बि अचे, परंतु कम पुरुषार्थ कई त बि सत्य की दैवी प्रजा में त अची वेंदो। परंतु पुरुषार्थ करणु अवश्य आहे। श्री पुरुषार्थ सां ई प्रारब्ध ठहींदी। बलियारी पुरुषार्थ जी ही ॻायल आहे। हिन ईश्वर नॉलेज सर्व मनुष्य आत्माउनि जे लाइ आहे। पहिरियों त पंहिंजे की हिकु मुख्य पॉइंट्स ख़्याल में अवश्य रखणी। जॾहिं हिन मनुष्य सृष्टि झाड़ जो बीज रूप परमात्मा आहे त हुन परमात्मा द्वारा जो नॉलेज प्राप्त थिए थी उहो सभु मनुष्यनि जे लाइ ज़रूरी आहे। सभी धर्म वारनि खे ये नॉलेज वठण जो अधिकार आहे न।
हुन परमात्मा द्वारा जो नॉलेज प्राप्त थिए थी उहो सभु मनुष्यनि जे लाइ ज़रूरी आहे। सभी धर्मनि वारनि जे लाइ इहा नॉलेज ज़रूरी आहे, अधिकार आहे। भले करे हर हिकु धर्म जी नॉलेज पंहिंजी पंहिंजी आहे, हर हिक जो शास्त्र पंहिंजो पंहिंजो आहे, हर हिक जी मत पंहिंजी पंहिंजी आहे, हर हिक जो संस्कार पंहिंजो पंहिंजो आहे, लेकिन इहा नॉलेज सभिनि जे लाइ आहे। भले उहे हिन ज्ञान खे न बि उठाए सघनि, असांजे घराने में न बि अचनि, परंतु पिता थियण जे कारण उन्हनि सां योग लॻाइण सां पोइ बि पवित्र अवश्य ठहींदासीं। हिन पवित्रता जे कारण ई पंहिंजे सेक्शन में पद अवश्य पाईंदा, छो जी योग खे ई त सभई माण्हू मञंदा आहिनि न। ॾाढा मनुष्य ईअं चईंदा आहिनि असां बि मुक्ति चाहियूं, मगर सजाइनि सां छुटी मुक्त थियण जी शक्ति बि हिन योग द्वारा मिली सघंदी। त जेकी आत्मायूं हाणे बाबा जो ज्ञान भले न बि सम्झनि थियूं, लेकिन योग लॻाए करे पंहिंजी आत्मा खे पवित्र ठाहिनि थियूं, त उहो बि पंहिंजे धर्म जे समय पंहिंजे सेक्शन में उच्च पद पाईंदियूं, मतलब पंहिंजे धर्मनि में उच्च पद पाईंदियूं। त इहे नॉलेज सभिनि जे लाइ आहे। हिकिड़े बाबा चईंदा न सभिनि खे पैगाम ॾियो। सम्झो गुरु नानक देव जी आत्मा बि इहे नॉलेज ॿुधी, भले उन नॉलेज ते एॾो पुरुषार्थ न कयो हुजे, लेकिन उहो योग लॻाए करे उन पंहिंजी आत्मा खे पवित्र ठातईं। हुन परमात्मा खे जो बि जीअं बि सम्झी करे उनखे यादि कई त उहा आत्मा पवित्र थी वेंदी। त जॾहिं उहा आत्मा ईंदी त सिख धर्म स्थापना कंदी ऐं परमात्मा जी जो हुन महिमा पंहिंजी बुद्धि में हाणे धारण कई, उहो हुन समय उहा सभिनि खे ॿुधाईंदा। ॾिसो किताब त हिकु ई हूंदी आहे, हर हिकु पढ़ंदो आहे, केरु हुन किताब जो छा अर्थ कढी करे ॿियनि खे छा सम्झाईंदो आहे। ज्ञान त हिकु ई आहे, ब्रह्मा बाबा सम्झी करे छा सम्झी करे असांखे सम्झाई। शिव बाबा जो ज्ञान त डायरेक्ट असां बि ॿुधूं था न। त बाबा त बीज आहे, शिव बाबा बीज मां एॾो वॾो झाड़ निकितो, हुन बीज असांखे ज्ञान ॾिनई। असां बि जो सम्झी करे ॿियनि खे सम्झायो, ख़ुदि धारण कयो, त असां बि मास्टर बीज थी वियासीं न। असां मां बि ॾाढा पत्ता निकिता हूंदा, जेका असांजी सोच, असां जो बि जीअं बि ज्ञान खे सम्झो उन अनुसार जेका बि वाइब्रेशन फैलिया, जेके बि असां ज्ञान ॾिनो कर्मणा द्वारा, वाचा द्वारा, मनसा द्वारा, त जीअं असांखे उहो सभु फॉलो था करनि। जीअं असां बाबा खे ॼाणियो, बाबा जे ज्ञान खे ॼाणियो, ईअं ई ब्रह्मा बाबा जीअं ॼाणे, ब्रह्मा बाबा जीअं धारण कई, उन अनुसार असां सभु बि बाबा जो ज्ञान ॿुधी करे सम्झी करे धारण करे हलूं था। अच्छा, त बाबा मम्मा चवनि था अच्छा ओम शांति। अव्यक्त इशारो, तव्हां ॿारनि वटि पवित्रता जी जो महान शक्ति आहे, ये श्रेष्ठ शक्ति ही अग्नि जो कमु कंदी आहे, जो सेकेंड में विश्व जे किचिड़े खे भस्म करे ॾींदी। जॾहिं आत्मा पवित्रता जी संपूर्ण स्थिति में सिद्ध थी वेंदी आहे, त हुन स्थिति में श्रेष्ठ संकल्प सां लग्न जी अग्नि प्रज्वलित थी वेंदी आहे। जॾहिं आत्मा पवित्रता जी संपूर्ण स्थिति में सिद्ध थींदी आहे, त हुन स्थिति जे श्रेष्ठ संकल्प सां लग्न जी अग्नि प्रज्वलित थींदी आहे ऐं किचिड़ो भस्म थी वेंदो आहे।
वास्तव में ये योग ज्वाला आहे। हाणे तव्हां ॿार पंहिंजी हिन श्रेष्ठ शक्ति खे कार्य में लॻायो।